बाबा भगत राम साहिब जन हिकिड़ो सुंदर दृष्टांत ॿुधाईंदा न। कल मां सत्संग ॿुधां पियो त कथा यादि आई, वो घटना यादि आई कि हिकु बार हिकिड़े जंगल में कई तोता रहंदा है न। त तोता रहंदा, शिकारी ईंदो कुछ कुछ ॾींहंनि में अची करे जाल विछाईंदो, दाना विझंदो, वो सभु तोता अची करे उनमें फांसी पवंदा। त हिकु बार उन्हनि पाण में मीटिंग कई कि भैया ये तो गड़बड़ थी थे, शिकारी अचे तो, जाल विछाए तो, दाना विझे तो, असां सभु फांसी था पऊं। केसि ताणी आख़िर इहो क्रम हलंदो, कुछ त करणो पवंदो। त उन्हनि में हिकिड़ो मुखिया हुयो तोतनि जो, चओ हरे राम। उन चयो ॿुधो भाई, अगरि तव्हांखे बचणो आहे त बस 5 शब्द यादि रखो। वो जीअं ई शिकारी अचे त सभई उहे 5 शब्द उच्चारण कजो, कोई न फासंदो। कहिड़ा? जीअं शिकारी अचे सभु हिकु साथ तोता मिली करे चइजो शिकारी आया है। चओ भाई, तव्हां तोता आहियो? हलो भला शौक़ु अथव त चओ। हाँ, जीअं तोतो अचे छा चवणो आहे? शिकारी, ए माफ़ कजो, शिकारी अचे त तोतनि खे छा चवणो आहे? पहिरियों शिकारी आया है। वो जाल विछाए त चवणो तो जाल बिछाया है। वरी दाना विझे त दाना डाला है। चौथो वचन चवणो तो हम नहीं खाएंगे। पंजो हम नहीं फंसेंगे। ये अगर याद करे वठो और समय सां अगर उच्चारण कयो, इन जो ध्यान रखो तो कोई न फासंदो। हलो भाई इहो भी करे था ॾिसूं। 2 ॾींहं गुजरिया, शिकारी आयो तो खबर मिली भाई शिकारी बस पहुंची वियो आहे। जीअं ई अंदर आयो, उन जगह ते पहुतो तो एकदम ऊंची आवाज में तोतन छा चयो भाई? शिकारी आया है। एतिरे में शिकारी सतर्क थियो कि हे पहिरों तो कॾहिं अहिड़ी आवाज आई कोन। हिकु स्वर में चवनि था शिकारी आया है। हल भैया आयो आया तो पंहिंजो कमु त करे वञा। उन जाल विछायो, जीअं जाल विछायो तो तोतन भी ॿियो वचन चयो, चओ भाई जाल बिछाया है। शिकारी भी सोचण लॻो अलाए कहिड़ा हिननि CCTV कैमरा लगाया आहिनि, अलाए हिननि खे काथों तो ख़बर पए, सभु थी ख़बर पइजी वञनि। ठीकु आहे भाई, दाणा विझी, दाणा जीअं विधई त उन्हनि 3 वचन छा चयो? दाना डाला है। समझी वियो कि अॼु मुंहिंजी दाल न करंदी, अॼु त हितां ख़ाली हथ ई वेंदुमि। इंतजार कयो न, कोई भी तोतो न आयो। चओ हरे राम। सभु पढ़ी लिखी वेठा हुया न, हाँ, वेल अप टू डेट थी विया हुया हिकिड़े ई सत्संग में। चओ हरे राम। कोई ना आयो। 15 मिंट गुजरी विया, 20 मिंट गुजरी विया। उन सोचो थोड़ी ॿी भी लालच ॾेई तो ॾिसां, थोड़ा वधीक दाणा विधई। ॾाढा सुठा सुठा जेकी भी वो खाईंदा हुया व्यंजन, ओड़ा उन पदार्थ विधा उन जाल में। पोइ जो तोतन ॾिठो कि भैया अॼु त माल भी वधीक तो विझे। सभिनीनि खां पहिरियों ख़बर तो कंहिंजो मन ललचायो? जंहिं उहे 5 शब्द ॿुधाया। उन भी सोचियो कि भैया हल थोड़ो वञी करे दाना चुगे तो अचां, तुरंत वञी करे निकिरी ईंदुमि। उहो आयो तो उनखे ॾिसी 4 ॿिया आया, 8 ॿिया आया, सभु हिकु साथ आया। शिकारी खिलण लॻो, चई बस रटण ॼाणनि। चओ हरे राम। हाँ, ये बस चवण ॼाणनि, अमल करण कोई भी न सिखियो आहे। ओ बीठो रहियो 10-15 मिंट, सब जा सब तोता आया। उन केवल हिकिड़ो वो जाल खींचो, सब उन में फांसी पिया। चओ हरे राम। उनजी त वाहवाही बढ़िया थी वई, उनजी त ॾियारी थी वई। तुरंत सब तोतन खे खणी करे वञण लॻो। ओॾी महिल भी वो तोता इहो ही पिया रटन, शिकारी आया है, जाल बिछाया है, दाना डाला है, हम नहीं खाएंगे, हम नहीं फंसेंगे। फंसी करे चवनि था हम नहीं फंसेंगे। चओ हरे राम। थोड़ो वीचार कयो, वो तोता असां ई त आहियूं, वो ॿियो कोई थोड़ी आहे भाई। माया जाल में असां सभु भी त फासी था पऊं। वचन ॿुधूं था पर अमल नथा कयूं। अरे सत्संग जो, संतन जो अगर हिकिड़ो भी वचन कोई पालन करे वठे तो उनखे शायद ॿियो वचन पालन करण जी ज़रूरत भी न पवंदी। चओ हरे राम। हिकिड़े ई वचन ते हली पए तो उनजो बेड़ो पार आहे।